जय झूलेलाल एंड ओम शांति। ब्रह्मा कुमारी विश्वविद्यालय ऐं सिंधु दर्शन जे सिंधी चैनल तां मां बीके बीना रामचंदानी तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां लायन अमर मंजाल जीअ जो जंहिं मूंखे इनवाइट कयो आहे हिन सिंधी स्टार शो ते। अति ऐं बेहद ख़ुशी महसूस कंदे मां कॉम्प्लीमेंट करियां थी अमर मंजाल जी ऐं दीपक वाटवानी जी खे, जिन मिली करे सिंधी समाज जे लाइ कलाकारनि जे लाइ उहे कलाकार जिन सॼी ज़िंदगी पंहिंजे कला जे ज़रिए सिंधी समाज जी सेवा कई आहे, उन्हनि खे हिमथाइण जे लाइ ही प्रोग्राम ही शो ऑर्गेनाइज़ कयो आहे, उन जी योजना करे रहिया आहिनि। अॼु जा कलाकार आहिनि सिंधी सुमन खेमलानी, जिन पंहिंजे सुरीले आवाज़ सां सिंधी म्यूज़िक में घणनि सालनि खां योगदान ॾिनो आहे। सभिनी खे शौक़ु हूंदो आहे मंज़िल जे लाइ, पर मूंखे आहे सही रस्तनि जो। माण्हू चवंदा आहिनि पैसो रखिजे त मुसीबतनि में कमु ईंदो, पर मुंहिंजे वीचार सां सुठनि इंसाननि जे संगत में रहो त मुसीबतूं त ईंदियूं ई न। हा, मां ॻाल्हि पई कयां लायन अमर मंजाल जी ऐं दीपक वाटवाणीअ जी, जिन पंहिंजो सॼो जीवन सिंधीअ जे भले जे लाइ सेवा भाव रखियो आहे। हू हमेशह सिंधियत जे लाइ हाज़िर रहंदा आहिनि। हुननि पंहिंजे जीवन में लॻभॻि 25 सालनि खां मथे पंहिंजे ई भले बुते ते सिंधियत जी सेवा करे रहिया आहिनि। हू हमेशह सभिनी कलाकारनि जे लाइ हिकु प्रेरणा स्रोत आहिनि। मुंहिंजी इहा ई शुभ भावना ऐं शुभकामना आहे त तव्हां ईअं ई सिंधियत जे लाइ 4 चंड लॻाए यश कमायो। जय झूलेलाल एंड ओम शांति।